सदाई कर उठो भाउ उठो रुगो बथा रुलो हलो बनी ते वने माले वने कमकार जी कयो रुगो थो रुलण जो शौक़ रहता है ॾाढा पर निकिरी आहिनि छा ॻाल्हि आहे तव्हांजा पर निकिरी आहिनि एतिरा में कमदार जी आमदार तो असांजी गैर मौजूदगी में तव्हां सां विड़िया आहिनि वरियाम मजू मूंखे माफ़ कयो मजू उन ॾींहुं यार असां आयासीं तव्हांखे ॿुधाइण लाइ त हे रेस वारो हादसो थी वियो वॾो पर यार तव्हां कोन मिली सघियो इन करे असां वरी वापसि वियासीं सौट सिंध जा वारिस असली हारी आहिनि साईं सदाई साईं सदाई करी मते सिंधु सुकार वो 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 फसल तो भलो थिया पर बीमारी जे करे धकिजी वियो आहे आदा बचल रईसा खे चयो त मैं फसल खे बीमारी वठी वई आहे ऐं कलर जी बि कुझु ज़रूरत आहे चयो त मां कलर बि ॾे ॿ बोरियूं त कलर बि भला थोरो थोरो छटियूंसि हा बचल यार उन बि लॻी आहे ॾाढी थोरो नलको हलाए त पाणी पियूं राती पाणी पी तूं नथो पाणी हा मां पियां थो दा बचल हाणे हलूं ॾिसूं त गोर वारा थिया आहिनि त सुभाणे रईसार में हलूं हा छाप दो करी इते हरू भरू तो टाइम जाया करी हल को फसलों जो कम कार कर यार शाउ तोखे ख़बर न आहे कमदार आहे चिचिड़ हरू भरू अचे फशरी कंदो त टोइल ते सफ़ाई कोन्हे हिन कोन्हे हुन कोन्हे हिन कोन्हे हा दा शाहू कमदार आहे सफ़ा चिचिड़ वरी अचे फशरी कंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम फसल कीअं थियो आहे तव्हांजो? हाँ यार बच्चे न पर असांजे खे कुछ बीमारी लगी वई आ
अदा पोइ हलूं सुभाणे रही सॾे पोइ ॿुधायूं का दवा वठी ॾे। कलर जो कुछ चऊं रही सके वो तो गालियां सब सही पर कमदार जे नाले कुछ चऊं कमदार पानी पोते खपाए तो छड़े रह सके चदो त पानी मां इनन के जा दो अरे फसल पे दो सुके ज्यादा पोसा हलूंगा ठीक है अदा चङो बिना यारो यारी यारो दादा हलूं असां बि हाणे मानी गिरा हणूं सुबुह जो रही सॾे हलूं। बाराम खान का देवा जमीन के कलर है का जो फुहारो ॾियणो हो ऐसा कमदार सां गॾिजी वियो आहे कराची जे दोस्तनि सां मिलण जे लाइ सुभाणे परीं अची वेंदो। हाल हवाल किए अचण थियो ऐसे उन्हनि खे बीमारी लगी वई आहे दवा जी भी ज़रूरत है असांखे कलर जी भी ज़रूरत है इन जे करे असांजो अचण फसल मुंहिंजो भलो थियो पर मुंहिंजे वणनि खे बीमारी लगी आहे त अॻे वारे कमदार लाइ कंहिंखे पाणी ॾेई छॾियो असांजो फसल सड़े पियो ॾे ख़बर अकबर खान का ॾे रेसो दोस्तनि सां मिलण उहो अचे पियो थो। वालेकुम सलाम। न तूं किथे वची तो घुमंदो बा असां हाणे पोढ़ा थी आहियूं अची पंहिंजी ज़मीन ज़मीन संभाल पुट अदा तूं वॾो वेठो आहीं मुंहिंजा भाउ ई प्रेशर असांजे मथां न रख मां अञा पढ़ा वेठो पापा जी तालीम पूरी कयां पोइ तो जो कमदार अचनि तव्हांखे कलर ऐं दवा मां पहुचाए ठीकु आहे रेसो तव्हांजी महिरबानी। मां बि सुभाणे ईंदुसि वापसि मां घर हलां वालेकुम अस्सलाम बराम चारा बड़ा खुशा काथे है बाप यको गुम
हारी अची हिते पहुता उन्हनि खे न कलर आहे न दवा आहे। करने हुयो कम 2-3 ॾींहं इन जे करे उते लॻी आहे। कमदार खे मां साण करे हाणे ई निकिरां थो बनीअ ते। हा बाबा तीअं सां हींअर ई निकिरो। उथो भाउ उथो, रुगो बथा रुलो हलो बनीअ ते वञे माल वरी कमकार जी कयो, रुगो अथव रुलण जो शौक़ु। कमदार उथी रेसा सां हाणे वञूं था। कमदार कहिड़ा हाल अथई? खेरा 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 तव्हां ॾाढा पर निकिरी विया आहिनि। छा ॻाल्हि आहे तव्हांजा पर निकिरी विया आहिनि एतिरा? ॾिनो ऐं मजू हिननि जा पर निकिरी विया आहिनि। किथे आहे दाही था अचनि रिसोर्ट? कम सां विया आहिनि, अचनि त उन सां तूं ॻाल्हाइजां। बि दाही हिन रिसोर्ट ते कमदार पाणी खपाए थो, पाणी कोन थो अचे। तव्हांजी एॾी ज़बान वधी आहे जो तव्हां रिसोर्ट वञी दाही थिया हो असांजे ख़िलाफ़। ऐं मजू अॼु ख़बर पए आहे हिननि जी शाहूकारनि जी त कीअं ॻाल्हि कबी। ज़बान संभाले ॻाल्हाए, रेस जो मुंशी आहीं। वठि हिननि खे लॻे थो हिननि खे ई साटो ॾियणो पवंदो। बारह मसा ज़बान अटकाइण वारा। हल कंदार हलो अच बहुत। जुदे हाल अहवाल ज़मीन ते चक्कर ॾियण वए हैं जा न? हा शाहू बचल ऐं वरिया विया हुआ। छा थियो? अड़े दस्यो न था छा थियो? बहिराम में कमदार आया, असांखे ज़मीन ते ॾाढा धकाया अथनि। बहिराम में कमदार तव्हां सां वड़ी आहिनि? बहिराम में कमदार जी आमद असांजी गैर मौजूदगीअ में तव्हां सां वड़िया आहिनि। मजू सब्र हाणे हलूं था रेस ॾे। जे कयईं असांजो को दाद फरियाद ठीकु आहे, न त टियूड़ियूं जनाब देर छा दिया? हलो त हलूं रेस ॾे। ना फिलहाल हिननि खे वठी हलो ताक़त शाम हलंदासीं रेस ॾे।
छा आया बा खैर ता है तकड़ा तकड़ा पे आचो ऐसा कल शाम असांजी गैर मौजूदगी में वरियाम असांजी बचल असां कमदार कल हमरान असांजन सां बेगुनाह उड़िया आहिनि आखिर ॾोह कहिड़ो कयो आहे बराम ए छा बि थो ॿुधां मां सिंध जा वारिस असली हारी आहिनि ही हारी सिंध धरतीअ खे पंहिंजी महिनत सां आबाद कनि था तॾहिं अमीरी जो ताज असांजे सिर ते आहे शर्म कोन आई जो तूं वञी हिननि सां विढ़े अरे हारे तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो ख़बर आहे मूंखे तव्हां केतिरा सचार आहियो वञी हुननि खां माफ़ी वठ बचल ऐं वरियाम माफ़ कजो बचल माफ़ कजो था रैसा हिननि जेका ग़लती कई आहे न माफ़ करण जहिड़ी न आहे पर असां तव्हांजे सिर जे करे माफ़ कयो कमदार कलर ऐं दवा सुबुह जो हारियुनि खे पहुचाए न त टंगू भगल हूंदो मोहतार हाज़िर सुबुह तव्हांखे कलर ऐं दवा पहुची वेंदी तव्हां भली वञो रैसा महिरबानी आजा बचल दवा खणी आज कलर कलर जो आसरो ॾिनो अथई बची रही 7 ॾींहं पहिरां वई ॾाढी बेइज़ती कई ऐं असां माफ़ी वठाईंसि रही यार भलो माण्हू आहे हारनि सां इंसाफ़ कंदड़ माण्हू आहे हा बचल बराम बि नांग रही सघे खाईंदे देरी कोन कंदो धूड़ नहीं पाए ने तू झट दवा ॾे मां हलाए थो